ये उहा रात आ जह रात में मां रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे हर एक हिकमत वाले कम जो फैसलो फरमाईंदो आहियां। पंहिंजे हर एक हिकमत वारे फेल जो फैसलो कंदो आहियां। अल्लाह ताला जो को भी फेल हिकमत खां खाली ना है। फेलुल हकीम या ला यखलू अल हिकमत, हकीम जो को भी कम हिकमत खां खाली ना है। रब ताला फरमाइंदो आ 15 शाबान जी रात थींदी आ, 14 जो सिज लहंदो आ, 15 जी रात शुरू थींदी आ। अल्लाह ताला फरमाइंदो आ मां पंहिंजे ख़ुसूसी रहमत जो नुज़ूल आसमान दुनिया खां हेठ ज़मीन जे वेझो अची कंदो आहियां। खुदा मकान खां पाक आ। ये कोने को त हितड़े आहे हुतड़े ना है, या हुन मकान में खुदा है बेहद ना है। न खुदा मकाम खां पाका, मकान खां पाका, ला मकानी खुदा जी ज़ात बाबरकात आ। अल्लाह तबारक व तआला जल जलालू अमन वालू फरमाए सज लहण खां वठी करे सुबह जे आज़ान जे टाइम ताईं, बाख फुटीअ जे टाइम ताईं, सुबुह साद कथण जे टाइम ताईं, याने 15 जे सिज उभरण खां अॻे अॻे अल्लाह ताला फरमाईंदो आहे मां ऐलान कंदो आहियां, आहे को बीमार, बीमारीअ खां निजात जी दुआ घुरे त बीमारी लाहियांसि। आहे को कर्ज़ी, कर्ज़ जी माफ़ी घुरे त कर्ज़ माफ़ कयांसि। आहे को गुनाहगार, अॼु गुनाहनि जी माफ़ी वटे त गुनाह माफ़ कयांसि। आहे को बे औलाद, मां रब करीम का औलाद घुरे त मां उनखे औलाद अता फरमाया। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे उन अल्लाह जा मलाक लही ईंदा उन जी सुवाल खे लिखंदा वेंदा। अल्लाह ताला फरमाईंदो आहे बानो जेका भी दुआ घुरंदो आहे असां मां मक़बूल फरमाईंदो आहियां। ऐं बान्हे जे लाइ ईंदड़ साल जी बिजेट ठहंदी आहे, तो बिजेट पेश कई वेंदी आहे। अल्लाह ताला फरमाईंदो आहे त हर इंसान जे लाइ जेको भी दुनिया जे तख़्ते ते इंसान आहे, मां 15 शाबान जे रात फैसलो कंदो आहियां। कहिड़ो फैसलो कंदो आहियां त ईंदड़ साल हिन खे रोज़ी केतिरी मिलंदी, ईंदड़ साल हिन ते कहिड़ा ॾुख ईंदा, ईंदड़ साल हिन खे कहिड़ियूं ख़ुशियूं थींदियूं, ईंदड़ साल हिन जे मथां कहिड़ियूं मुसीबतूं ईंदियूं, ईंदड़ साल में हिन खे अल्लाह ताला कहिड़ा अजर सवाब अता फरमाईंदो। हो नाम आमाल में खुदा तबारक व तआला पंहिंजे तरफ़ां बाने खे जेको अता कंदो आहे सो उन रात लिखंदो आहे। रब थो चए बाना तूं रात जाग दुआ घुर त तुंहिंजे दफ़्तर खे धोई नेकी लिखी छॾियां, भलाई लिखी छॾियां, बरकत लिखी छॾियां, सवाब लिखी छॾियां, अजर लिखी छॾियां। मूंखां घुरंदो वञ, तूं घुरंदे घुरंदे थकिजी पवंदे, पर मां ॾियण वारो रब थकबो ई कोन आहियां। मुंहिंजा सोना या रात सुम्हण जी न आहे, या रात जागण जी आहे। अफ़सोस इहो आहे जो इन रात वरी असांजा मुस्लमान फटाका छोड़ींदा आहिनि। ख़बरदार, पंहिंजे कंहिं पुट खे जेके 5 रुपया बि फटाके जे लाइ ॾिना थी त पंहिंजे लाइ दोज़ख जी बाहि थो ख़रीद करे। पंहिंजे औलाद खे सेखार सम्झार। अल्लाह चवंदो आहे त बाना इन रात दुआ घुर त मां बाहि दोज़ख जी विसायां, ऐं तूं वरी घर जे मथां बाहियूं पियो ॿार। इहो हिंदुनि जो रिवाज आहे, गैर मुस्लमान जो रिवाज आहे। हो होली ऐं ॾियारी कंदा आहिनि, पोइ होली ऐं ॾियारीअ जे रातनि ते हू फटाका छोड़ींदा आहिनि। मुस्लमाननि चयो त हिंदू कनि था, असां बि छो न कयूं। हाणे कल्ह राति मां कराची में हुउसि, निंड न आई, अहिड़ा धमाका, मुंहिंजे ख़्याल में त को छा बमबारी पई थियल आहे छा। आराम फिटी वियो, पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो असांजे शाहपुर में न ठड़को कोन ॿुधो अथसि। अल्लाह सही असांखे तौफ़ीक़ अता फरमाए। अव्हां जो फर्ज़ आहे पंहिंजे औलाद खे सही राह ते हलाइण जी कोशिशि कयो। को बि अहिड़ो गैर शरई कमु हुनखे न ॾियो जो हुतां जी औलाद बाहि ॿारे, नाटक कनि, रात जो फूकण